फवाद तो के हिकड़ी जगह ते बीहण कोन तो अचे। हिक जगह ते ही त बीठो आ, आई मीन वेठो आहियां हिन सोफे ते। मां सोफे जी ॻाल्हि न पई कयां, मां हिन टीवी चैनल जी ॻाल्हि पई कयां। हिकड़ी जगह ते टिकाए छॾ चैनल खे। छॾियो त महमूद साहब, हाणे इहो टोस्ट सड़ी ऐं खाक थी वियो आहे, खाइण लाइक़ ई न आहे। अरे बाबा कंहिं चयो त खाइण लाइक़ न आहे? हे ॾिस, एॾियूं कंजूसियूं न कयो महमूद साहब, कुझु किवलनि लाइ बि छॾे ॾियो। ख़बरदार जो मां कंजूस चयो थी। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध, आईंदा का बि शइ जेकॾहिं ॿाहिरि फिटी करणी हुजेव न, मूंखे ॾेखारींदा कयो। महमूद साहब, महमूद साहब। अरे छा थियो? पोइ मरी वियो छा? न महमूद साहब, कंहिंजो हादसो थियो छा? न महमूद साहब न। अरे बाबा त भला छा थियो? को तो राति जो रखियल बोड़ खाधो छा? बाबा न महमूद साहब न। अरे बाबा त पोइ छा थियो? तू मूंसां ॻाल्हाई छो न त? छा ॻाल्हायां? जेको चाहीं त उहो ॻाल्हायां। मतलब तो कोई सुठियूं ॻाल्हियूं, अब खुशबू जहिड़ियूं ॻाल्हियूं।